ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 7 अध्याय जे बे भाग में ॾिठो त राजा कंस श्रीधर नाले ब्राह्मण के भगवान श्री कृष्ण जे बाल रूप के मारण लाए गोकुल में मोकले थो, लेकिन भगवान उन जी दुर्गति करे उनके वापस कंस ॾांहुं मोकिलाए छॾे थो। तंहिं बाद कांगासर नाले राक्षस के कंस मोकिलियो, जंहिंखे भगवान हिक ई धक में डायरेक्ट कंस वट पहुचाए छॾियो, जिते हुन कंस के चयो त हे राजा, ही पक ही तुंहिंजे मारण वारो आहे। ऐं ईअं चई उहो कांगासुर पंहिंजा प्राण त्यागे छॾे थो। प्यारा भक्तों, तंहिं बाद कंस सक्टासुर के मारण वास्ते गोकुल में मोकिले थो, जेको अची भगवान श्री कृष्ण जे पींगे ते वेही रहे थो। ऐं प्यारा भक्तों, उन ॾींहुं भगवान श्री कृष्ण 27 ॾींहंनि जो हो, ऐं उन ॾींहुं भगवान जे पैदा थियण जे ॾींहुं वारो नक्षत्र हो। तंहिं करे नंद सभिनी गोकुल वासियुनि खे दामू मोकिलियो ऐं उन्हनि खे पंहिंजे घर भोजन करायो। ऐं भगवान श्री कृष्ण के पींगे में एक पासे करे सब पंहिंजे कमकार में लगी विया। सभई चओ जय श्री कृष्णा। अज पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 7 अध्याय जो 3 भाग शुरू करे रहा आयूं। प्यारा भक्तों, जॾहिं भगवान श्री श्याम सुंदर के एक पासो करे छॾियाऊं ऐं हू निंड मां जागी बुख ऐं प्यास लगन करे हथ पैर हरण ऐं रोवण लगा, तॾहिं उहो राक्षस पवन रूप बि उन वक्त उॾामंदो अची उते पहुतो ऐं श्री श्याम सुंदर के अकेलो ॾिसी मन में चयईं, ही छोकरो ॾाढो बलवान आहे, जंहिं पूतना जहिड़ी बलवान राक्षसियाणीअ खे बि मारियो हो। अज मां खेस मारे उन जो बदलो वठंदसि। अहिड़ो वीचार करे हू छिके ते अची वेठो। उन करे उन जो नालो सुक्टासुर पियो आहे। जॾहिं उहो छिको जंहिं में खीर ऐं दही जा बर्तन रखिया हुआ सो लुॾण लॻो, तॾहिं श्री कृष्ण अंतर्यामी उन जे अचण जो हाल ॼाणी रोईंदे रोईंदे हिकिड़ी लत अहिड़ी हुन ॾांहुं उछली, जंहिं जे लॻण सां सुक्टासुर मरी मथुरा में कंस जी सभा में वञी किरियो, जंहिंखे ॾिसी कंस सभिनी राक्षसनि समेत डिॼी वियो। ए राजा परीक्षित, जॾहिं छिके किरण ऐं बर्तन भॼण जो ॾाढो आवाज़ थियो, दही ऐं खीर वही छुड़िया, तॾहिं नंद ऐं ॿिया सभई गोपियूं ऐं ग्वाल उते डोरी आया। यशोदा श्री श्याम सुंदर खे खणी पंहिंजी छातीअ सां लाथो। सभई अजब में पइजी चवण लगा, आकाश मां विझ त न किरी, पोइ भला ही छिको कीअं छिॼी किरी पियो। प्यारा भक्तों, तॾहिं गोपियुनि जा नंढा ॿार जेके उन पींगे वटि बीठा हुआ, तिन चयो त श्री कृष्ण जी लत लॻण सां छिको किरी पियो, पर उन्हनि छोकरनि जी ॻाल्हि खे सच न मञी सभिनी पाण में चयो त श्री कृष्ण जो पैर गुल खां बि वधीक नरम आहे, सो हेॾो सारो को उन जी लत लॻण सां कीअं किरियो हूंदो। छोकरनि जी ॻाल्हि जो कहिड़ो एतबार आहे। नंद यशोदा घणो दान ॾेई चयो त शुक्र आहे परमेश्वर जो, जेको बार बार असांजे बालक जी रक्षा थो करे। हे राजा परीक्षित, जॾहिं श्री कृष्ण 5 महीननि जो थियो, तॾहिं कंस तृणावर्त राक्षस खे उन जे मारण लाइ मोकिलियो
ऐं हू बोंडलो बणिजी गोकुल में आयो। उन वक़्तु यशोदा श्री श्याम सुंदर खे हिंज में खणी अंगण में वेठी हुई। अंतर्यामी श्री श्याम सुंदर तृणावर्त राक्षस जे अचण जो हाल ॼाणी पंहिंजे बदन खे उन लाइ गरो कयो। जीअं यशोदा माता पंहिंजी हिंद मां लाहे खेसि ज़मीन ते बीहारे छॾे, न त तृणावर्त श्री श्याम सुंदर सां गॾु माता यशोदा खे बि खणी उॾामे हा। जॾहिं यशोदा श्री कृष्ण जो ॿार खणी न सघी, तॾहिं खेसि अंगण में सुम्हारे पाण घर जो कमकार करण लॻी। उन वक़्तु तृणावर्त बूंडले रूप जे पहुचण सां गोकुल में अंधकार छाइजी वियो ऐं धूड़ उॾामण लॻी। ॾींहुं राति जहिड़ो थी पियो, वण किरण ऐं छपर हवा में उॾामण लॻा। तॾहिं यशोदा व्याकुल थी श्री श्याम सुंदर खे अंगण मां खणण लाइ आई, पर उन जो बदन अहिड़ो गरो हो जो खांयसि खयो न वियो। जॾहिं यशोदा पंहिंजो हथ श्री कृष्ण जे मथे खां परे कयो, तॾहिं तृणावर्त श्री श्याम सुंदर जे प्राण वठण वास्ते उनखे खणी हिकिड़ो जोजन यानी के 4 कोह मथे आकाश ॾांहुं चढ़ी वियो। ऐं वरी जो यशोदा माता श्री कृष्ण भॻवान खे खणण लाइ हथ डिघो कयो त उनखे उते न ॾिसी रोवण लॻी ऐं नंद खे पुकारे चयाईं, तव्हांजो पुटु अंधारे में उॾामी वियो आहे। इहो ॿुधी नंद ग्वाल ऐं गोपियूं उतां डोरी आयूं ऐं श्री श्याम सुंदर जो नालो वठी चई तरफ़नि ॻोल्हण लॻा। सभई चयो, जय श्री कृष्ण। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 7 अध्याय जो 3 भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो, जय सिया राम, राधे राधे।